अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबोदेरो खां। रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो जे मुताबिक़ सोबोदेरो वेझो मशहूर दरगाह गुलशाह बुखारी जी 3 ॾींहं मेले ते मल पहलवाननि में शानदार मुक़ाबला। केतिरा ई मल पहलवान बेहोश थी विया। बाही में वेठल शौक़ीननि प्रेस क्लब सोबोदेरो जे सदर इमदाद हुसैन ओठे, हाजी कलंदर बख्श हथियार, मेले जो बानीकार सिराई वज़ीर हुसैन अतार, सिराई वाहिद बख्श अतार, सेठ फ़तेह अली सूमरो, मुजाहिद अली अतार, उस्ताद झंडो खान अतार, आशिक अली ओठे, माशूक अली भुट्टो, शामीर ओठे खूब दाद ऐं रोक इनाम ॾिनो। मशहूर सूफ़ी दरगाह सैयद गुलशाह बुखारी जे सियालाना मेले जी अॼु 3 ॾींहं ते सिंध जे क़दीमी सक़ाफ़ती मलाखड़ो थियो, जंहिंमें सिंध जे मशहूर मल पहलवाननि में ज़बरदस्त मुक़ाबला थिया। केतिरा ई मल पहलवान बेहोश थी विया। शानदार कामयाबी कंदड़ मल पहलवान नज़ीर शेख, हसनैन मार, मोहम्मद खान फुल, जबार चनो, मंठार बुगटी, इशफाक ऐं मरखंड ऐं ॿिया शामिल हुआ। हज़ारे बांधीणनि ते नंगर न्याज़ कराए सिंध जे महिमान नवाज़ीअ खे दाइम ऐं क़ाइमु रखियो अचे पियो ऐं हड़ा वड़ा लखें रुपया ख़र्च करे ज़िंदा दिल इंसान हुजण जो सबूत ॾिए थो।